वालेकुम सलाम साईं हुकुम करियो। तेरे बुराया सुभाणे होता ते फैसलो हा साईं मां ईंदो मां साईं बिन वडे रहियो छी जे अस्सलाम वालेकुम। तोड़ दां खणी आयो या बुधाए केड़ी दां खणी आयो जे छोकरे जे निकाह मथा निकाह विधैया छा इने तो मुसलमानी जी हद करे छडिया आऊं जेको फैसलो करया वो आके मंजूर आ। हां साईं असा के मंजूर आ। निकाह मथा निकाह विजण जे बावजूद 10 लाख रुपया दंड ए 6 महीना न के कैद कयो विंदो। नहीं फैसलो मूंखे मंजूर ना है। फैसलो मंजूर त हलियो वे